अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त असां हिन महिल मौजूदु आहियूं मोरे वञी रहिया आहियूं। असां हिकु अहिड़ी शख़्सियत ॾे वञी रहिया आहियूं जेको तमामु घणो मशहूरु आहे। सिंध जो फ़नकार सोडल लिगारी उन ॾे वञी रहिया आहियूं जेको हिन महिल काफ़ी ॾुखनि वारी ज़िंदगी ज़िंदगी के बारे में को दर्द हुजे लिखी वठी, को प्यार मिले, को सूर मिले लिखी वठी, हूँ कीअं लिखिजे। माशाअल्लाह जीअं बि गुज़री फर्स्ट क्लास गुज़री। अजब ऐं ख़ुशि आहियां तव्हां जहिड़ा दोस्त सिंधवासी जिते बि रहनि था, दुबई रहनि था, अमेरिका, बर्तानिया, जिते बि रहनि था, ऐं सभिनी थोरा जो आहियां ऐं ज़िंदगी माशाअल्लाह गुज़रे पई। माशाअल्लाह। अच्छा तव्हां थियो आहे माना राग कंदे 40 साल थी विया। अच्छा नंढी अकुल गाड़ी तव्हां न नंढो मां जवान हुउसि। अच्छा अच्छा पल पल आई यादि मूंखे पंहिंजे माग जी धरती ॾाढी प्यारी आहे। या मां आहे असांजी गुल किथे बुखला किथे धरती मां आहे। पल पल आई यादि मूंखे पंहिंजे माग जी तू मुझे हर साह में आई का फरियाद तो बिन मां आज़ाद पर आज़ादी ओ पूरी वरी दिल चरी सजन सदाईं साह में सांडल हूंदा। उस्ताद बुखर चयो आहे टुटी पवंदी दादू जी दिलि मता मूंखां मोड़ो मोकिलाए वरी दिलि चरी खे अखियुनि खे हर रुमण यादि आयो रुमण यादि आयो वरी दिलि चरी खे सजन यादि आयो पाणी खां जो। अच्छा दादू मोरो पुल आहे मलाह कोन मच्छी पाणी खां जो ॿाहिरि ॾिठुमि कंहिं मच्छी खे तॾहिं कंहिंजो कण लाइ लुछण यादि आयो वरी दिलि चरी खे सजण यादि आयो बस गंती ओके दादू यादि आयो। ॿार जा पन्ना सजबान से भटर पंवर की झलो हेॾो बम्बिया कसानी छा नाला वठां ऐं माशाअल्लाह हुन आ कंदासीं असांजो ॿियो पढ़ाॾोसीं सॾु।